माण्हू सुठा सुठा कंदा आहिनि, आयोजन कंदा आहिनि। हा जेॾीमहिल थी वेंदो आहे पोइ वरी प्याला बि टकराईंदा आहिनि। हाँ, शाम जो 4 बजे छा हलंदो आहे? यज्ञ हलंदो आहे। वर वधू फेरा पाईंदा आहिनि। इहो यज्ञ आहे। मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुड़ ध्वज, मंगलम पुंडरी काक्ष, मंगलाय तनोहरी, मंगल कार्य। ऐं राति जो 10 बजे पोइ मजलिस थींदी आहे, प्याला टकराईंदा आहिनि, तरह तरह जा उते नशा खोलींदा आहिनि। भगवान खे पतो न आहे तूं धोखो ॾेई रहियो आहे। तूं छा भगवान खे धोखो ॾींदे? तू छल कैसां करे रहियो आहे? भगवान सां। अरे प्यारा जेके पाप करे रहियो आहे, हिकु हिकु बूंद बूंद जो हिसाब थींदे। हिकु तरफ़ भगवान खे घुरायो अथई, गुरुनि खे घुरायो अथई, कीर्तन करायो अथई, भगवान जे हेॾे अग्नि जा फेरा ॼाराया अथई, शादी कराई अथई, ऐं ॿिए तरफ़ वरी तूं ई तो कलयुग खे घुराए। तॾहिं त इहे अशांति, कलह, किटपिट, पाप वधी आहिनि। कॾहिं भुली करे बि साथ संगत जी ध्यानु रखो। विवाह यज्ञ अथव, यज्ञ। जीअं भागवत महापुराणा चवंदा आहिनि बसर ऐं थूम बि न खाओ प्रसाद में। त हे विवाह त हिकिड़ो महान यज्ञ आहे। हे महान यज्ञ कंदे तव्हां दारू था हलायो, शराब था हलायो, जीवन खे कटायो था, मांसाहार था माण्हुनि खे खारायो। हिकु हिकु कण कण जो, जरे जरे जो हिसाब थींदो, यादि रखिजो। साक्षात कलयुग जो वास्तव नशे में, हिंसा में। चओ हरे राम। कुछ अहिड़ा जगह आहिनि असांजी मिठड़ी सिंधी समाज जाते विवाह में उन्हनि प्रतिबंध लगायो आहे त न मांस हलंदो न नशो हलंदो कंहिं बि तरह जो। त इहो हर जाते काथे सॼे विश्व में जिते बि असांजी सिंधी समाज आहे, महिरबानी करे उहो संदेश मोकिलियो त शादी विवाह हिकिड़ो मंगल कार्य आहे। हिते देवता ईंदा आहिनि, भॻवान ईंदा आहिनि, विष्णु भॻवान जो आवाहन थींदो आहे। ऐं उते असां नशो खोलियूं, उते असां मांसाहार कयूं। राम राम राम। पंहिंजे ई परिवार में, पंहिंजी शांतीअ में आग लॻाइण जो कमु आहे। सावधान थी वञूं, कोई भुली करे बि अहिड़ो पाप कर्म न करे। हरि बोल। असां ॿियो त न, कम से कम सिंधी समाज खे त बदिलियूं, पाण खे त बदिलियूं। कहिड़े पावन मंगल पुनीत कार्य में अमंगल न थिए, पाप न थिए भाई। भगवान खां दया था घुरूं ऐं पाण निर्दय था कयूं। न भाई न, ये महापाप में ईंदा आहिनि। हरे राम हरे कृष्ण।